कंदरकोट ज़िले में बदअमनीअ ख़िलाफ़ आल पार्टीज़ जी सॾ ते रैली कढी वई आहे। ज़िले अंदर धाड़ियल राज क़ाइमु आहे। वापारियुनि खे भत्ते लाइ धमकियूं ॾिनी पियूं वञनि। अॻवाणनि जो चवणु आहे धाड़ियलनि ऐं संदन सहूलियतकारनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वञे। बदअमनी जे करे कारोबारी माण्हुनि ज़हनी तौर शहर छॾण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ख़ासि तौर ते हिंदू वापारियुनि खे टारगेट कयो पियो वञे। अॻवाणनि जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंदरकोट मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर पीर बख़्श बंगवार खां। जी पीर बख़्श, हिन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। ज़िले कश्मीर कंदरकोट के मुख़्तलिफ़ शहरनि में अगवा पुरूं भत्ताखोरी वारे मामलनि खां पोइ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस तरफ़ां अॼु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिंमें सवें माण्हुनि शिरकत कया। कारोबारी मर्कज़ जेके माण्हू हुया उन्हनि प्रेस क्लब खां थी करे घंटाघर चौक ताईं हिकिड़ो एहतजाजी मुज़ाहिरे करे धरणो हुयो आहे। उन मौक़े ते अॻवान इहो चयो आहे त जेके भत्ताखोरी वारो सिस्टम ऐं अगवा पुरण वारो सिस्टम जो जेको सिलसिलो शुरू थी चुको आहे, जंहिंमें कारोबारी माण्हू जेको आहे उहे सख़्तु परेशान आहिनि। जेसीं ताईं इहे भत्ताखोरी वारो सिस्टम रुकबो न तेसीं ताईं असांजो एहतजाजी तहरीक जारी रहंदी। उन्होंने हिकिड़ो चिताव ॾिनो आहे SSP बशीर बिरोही खे, तव्हां नोटिस वठी करे जेको आहे इहे जेको फुरूं धाड़ा जेको भत्ताखोरी वारो जेको तरीक़ेकार आहे उनखे बंदि कयो वञे। ॿी सूरत में असां जेको आहे कारोबारी मर्कज़ बंदि करे एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। जी ठीकु आहे पीर बख़्श, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।